साहबी फरमाए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ा माण्हू जंहिंखे आमाल नामा सॼे हथ में मिलंदा, हिकिड़ा माण्हू जंहिंखे आमाल नामा खॿे हथ जे अंदरि मिलंदा, जंहिंखे आमाल नामो सॼे हथ जे अंदरि मिलंदो माशा अल्लाह उनखे अल्लाह जे तरफ़ां नूर अता फरमायो वेंदो। फ़रिश्ता जेके ईंदा उन जे लाइ फर्स्ट क्लास ज़ेवरात लिबास VIP शयूं खणी करे ईंदा। जाॾे वेंदो ईअं चोॾींहं जे चंड वांगुरु ईअं चहिरो चमकंदुसि पियो, आॾो उनजे नूर, साॼे पासे खां उनजो नूर। अल्लाह उहा ख़ुशी अलाए कहिड़ी आहे जेका लिखणु वटां ई कान्हे का, जेका क़यामत जे ॾियारे अल्लाह असीं मोमिन खे अता फरमाईंदो। अलाए केतिरा उनजा ख़ादिम इंशाअल्लाह जेको हाणे ईंदड़ जेको जुमो ईंदो उन ते जन्नत जा मनाज़िर बयानु थींदा, जेको सभ खां आख़िरी जन्नत में वेंदो उनजी कैफ़ियत तव्हां ॿुधंदव, अंदाज़ो लॻाईंदव त जन्नत छा आहे, अलाह जो इनाम छा आहे। हे दुनिया में जेका तव्हां ऐं असां अलाह जे हुक्म जे मुताबिक़ जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारियूं त इन इनाम जो मां थो चवां अहिड़ो इनाम जेको ख़ुदा ॾिनो आहे हमेशह जे लाइ जो जेकॾहिं तव्हां उन ते गौर ऐं फ़िकिर कयो त हिकिड़ो मिंट बि अलाह जे ज़िक्र खां गाफ़िल न हुजो, हिकिड़ो मिंट हिकिड़ो सेकंड बि अलाह जे ज़िक्र खां अलाह जे हुक्म खां माण्हू परते न वञे। हे जेॾी महिल वेंदा चढ़ी पंहिंजी सवारुनि ते ठही करे पोइ जॾहिं वञी जन्नत जे दरवाज़नि ते जेॾी महिल पहुचंदा पोइ फ़रिश्ता जेके हिननि जा ख़ादिम बीठा हूंदा, हर को माण्हू हर को जेको जन्नती आहे उहो पंहिंजे महल ॾे पंहिंजे मामलात ऐं मसाइले हलियो वेंदो। उतां जा जेके हूंदा पंहिंजो जेके हिननि जा ख़ादिम हूंदा फ़रिश्ता उहे बीठा हूंदा, हिननि खे सलाम कंदा, हिननि खे चवंदा ख़ुशख़बरी अवां हमेशह जे लाइ हिन जन्नत जे अंदरि आहियो, अवां हमेशह जे लाइ सुख में आहियो। पोइ पंहिंजे रब जी तारीफ़ कंदा, अल्लाह इहो तुंहिंजो शुक्र आहे जो तो असांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे जो असां इहे अमल कयासीं मुंहिंजा भाउ। उनखां बाद में जॾहिं जन्नत जे दरवाज़नि ते पहुचंदो, अंदरि जॾहिं दाख़िल थींदो, पंहिंजे महलनि जे अंदरि रहंदो, माना ख़ुशनसीब उहा आहे जंहिंखे सॼे हथ जे अंदरि आमाल नामो मिले। दुआ घुरंदा कयो अल्लाह ईमान जी ज़िंदगी, ईमान जो मौत नसीब फरमा, अल्लाह पंहिंजे रज़ा वारी ज़िंदगी, पंहिंजे रज़ा वारो मौत नसीब फरमा। ऐं पाण फरमायूं जंहिंखे खॿे हथ जे अंदरि आमाल नामो मिलंदो, छा जंहिंखे खॿे हथ जे अंदरि आमाल नामो। हाणे जॾहिं हिननि खे आमाल नामा मिलंदा तीअं हुननि जे मुंहं जो जेको रंग हूंदो उहो ख़राबु थींदो, जनम जी बाहि साम्हूं ॾिसंदा, उनखां नज़र हटाईंदा ई कंहिं क़िस्म जी न। पोइ आमाल नामा जॾहिं ॾिसंदा, बाबा हिन में त सगीरो गुनाह बि लिखियलु आहे, पाड़े वारे खे अहिड़ो कुटको ॾिनो हुई, हेॾो ज़ुल्म कई, दुनिया में त तोखे हर को माण्हू चवंदो फने खान फिलाणे खान। हाणे छा थींदो जॾहिं उहो पंहिंजे अज़ाब जे मथां पंहिंजे मामलात ऐं मसाइल जे मथां गौर कंदो, हिन जी जेका नज़र हूंदी उहा जनम जी बाहि जी तरफ़। त हाणे असांजे लाइ छा मामिलो थींदो, अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां उन टाइम जेको हुकुम थींदो, हीअ पंहिंजा गुनाह ॾिसी करे नादिम थींदा, चवंदा हा मुंहिंजा अल्लाह, ओ मुंहिंजा अल्लाह असां इक़रार कयूं था फिलाणा जेके असांजा दफ़्तरनि में अमल लिखियल आहिनि न गुनाह, इहे सभु असां क़बूल कंदासीं, कयूं सभु क़बूल कंदा। हाणे हुजत बि हिननि जी ख़तमु थी वई, का हुजत कंहिं बि क़िस्म जी बाक़ी न रहंदी। उनखां बाद में उन्हनि जे दिलनि जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ शुरू थींदो, ॾकणी शुरू थींदी। अल्लाह तबारक व तआला हिक ॿिए खां पुछा बि न कंदा, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा बि न। उनखां बाद में अल्लाह ताला हुकुम फरमाईंदो वठो नाणे न। आई ॻाल्हि सम्झ में आयल। हाणे हिननि खे छा कयो, अमल नामा खॿे हथ जे अंदरि मिलिया, गुनाह हुन जा आहिनि, जनम हिन जे मथां, जिन जे मथां जनम वाजिबु आहे। अल्लाह ताला फरमाईंदो जीअं चवंदो वठो। पोइ त उहे जेके जनम जा दारोगा अज़ाब ॾियण वारा जेके फ़रिश्ता हूंदा उहे अल्लाह जे हुकुम जा अॻ में ई मुंतज़िर हूंदा। अल्लाह जे तरफ़ां हुकुम थिए त निकिरंदा जॾहिं ॿाहिरि, उहे निकिरी अची करे ॿाहिरि निकिरंदा, उन्हनि वटि जेको आहे जेके बि हथियार वग़ैरह हूंदा, ज़ंजीरूं वग़ैरह हूंदियूं, या जेके पंहिंजो तोक वग़ैरह जेके उन्हनि जे गले जे अंदरि पाण तोक हूंदा, या उन्हनि खे कुटण वारा जेके सामान हूंदा उहो खणी करे ॿाहिरि निकिरंदा, अची करे सभिनी खे पकड़ींदा कीअं, उहा ज़ंजीर खणी करे उन्हनि खे पाराईंदा, उन्हनि जी ॻची जे अंदरि उहा पाराए उनखे छिकींदा ऐं हिन पेशानी जे वारनि खां वठी करे उन्हनि खे गेलींदा ईंदा, उन्हनि खे कुटींदा ईंदा। हाली माना जेका हिननि जी शुरूआति थी, जेका ज़ंजीर जेका हिननि खे पाराई वेंदी न, उन ज़ंजीर जो असरु जेको उलमा मुहद्दिसीन ॿुधायो आहे त इहे औज़ार जेके जनम जी बाहि मां तपायल जेके हिननि खे पाराया वेंदा, उन जी कैफ़ियत हिन ज़ंजीर जे पाराइण सां उन जी कैफ़ियत इहा थींदी त हुननि जो जेको मेजालो आहे न, मेजालो उहो पचणु शुरू थींदो। जीअं हांडी जे अंदरि गोश्त मुर्गीअ जो पचंदो आहे न, टपा खाईंदो आहे, ईअं पोइ हुनजे हिन मेजाले मां हिन ज़ंजीर जे पाराइण जे करे जेको मेजालो आहे उहो हीअं टचका खाईंदो, टचका खाई करे हीअं ॿाहिरि निकिरंदो, हिन जे जिस्म ते वहंदो, जंहिं जाइ ते वहंदो हीअं काती वांगुरु उन जाइ खे कटींदो वेंदुसि। उनजो पंहिंजो मेजालो, ॻाल्हि सम्झ में अचे थी या न? एॾो ख़तरनाक मामिलो इन ज़ंजीर जो। अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम थींदो, पकड़ियो बाबा हिननि खे तोक विझो, विझी करे अल्लाह जे तरफ़ां हुकुम थींदो, हाणे वठो हिननि खे जनम जी बाहि जे मथां उछलायो। पोइ अची करे फ़रिश्ता उन्हनि खे सिधो करे जनम जी बाहि जे अंदरि अची करे पहुचाईंदा। पोइ हिननि खे फ़रिश्ता चवंदा तव्हां ॾे भला नबी न आया छा?
तव्हांखे अची न ॿुधायूं छा? अंबिया न आया, नबी न आया, अची तव्हांखे न सम्झायूं? आया त हुया पर असांजी बदबख्ती आहे, असां हुनजी ॻाल्हि मुला थो चवे, छॾ बाबा, रुगो ड्रुजाइण जी ॻाल्हि थो करे। हलो ते ख़बर पवंदई। अॼु तूं क़ुर जी न ॿुधबो, सुभाणे हलो ते तोखे ख़बर पवंदी त तोसां छा आहे। आई ॻाल्हि सम्झ में या न?